ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां शेयर करिया मियां साहिबे जो मारफाणी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे जंहिंमें औरत क़तल थी वई आहे। जहानवा थाणे जी हद में मारफाणी धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 26 वरनि जी मुस्मात बख्तावर ज़ाल मोहम्मद शहबान मारफाणी मारिजी वई आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अहम ख़बर आहे मियां साहिब वेझो मारफाणी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। औरत क़तल थी वई आहे। जहानवा थाणे जी हद में मारफाणी धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में 26 वरनि जी मुस्मात बख्तावर ज़ाल मोहम्मद शहबान मारफाणी मारिजी वई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मियां साहिब वेझो मारफाणी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। औरत क़तल थी वई आहे। जहानवा थाणे जी हद में मारफाणी धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 26 वरनि जी मुस्मात बख्तावर ज़ाल मोहम्मद शहबान मारफाणी मारिजी वई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मियां साहिब वेझो मारफाणी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। औरत क़तल थी वई आहे। जहानवा थाणे जी हद में मारफाणी धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे जंहिं दौरान औरत क़तल थी वई आहे। मियां साहिब वेझो मारफाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। औरत क़तल थी वई। जहानवा थाणे जी हद में मारफाणी धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में 26 वरनि जी मुस्मात बख्तावर ज़ाल मोहम्मद शहबान मारफाणी मारिजी वई। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मियां साहिब वेझो मारफाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान औरत क़तल थी वई आहे। जहानवा थाणे जी हद में मारफाणी धुरियुनि में झेड़ो थियो आहे। लाइन ते मौजूद आहे बशीर अहमद रिंदर। जी बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल जागर मनसा जहानवा थाने जी हद में मारफाणी बिरादरी के माण्हुनि में फायरिंग थी आहे। फायरिंग के नतीजे में 25 वरनि जी मसूमात बख्तावर ज़ाल मोहम्मद शहबान मारफाणी मारिजी वई आहे। जहानवा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियल औरत जो लाश तहवील में वठी शिकारपुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ जहानवा पुलिस मूजिबि क़तल थियल नारी मसूमात बख्तावर जो मुड़ुस ऐं संदसि सहुरो पाण में विड़ी पिया। सहुरे ऐं ॾेर जे फायरिंग दौरान औरत गोली लॻण सबबि क़तल थी वई आहे। जहानवा पुलिस मूजिबि मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ जहानवा पुलिस इहो ॿुधायो त मामिलो कार या तकरार सां पेश आयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।